पंहिंजावेरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। छो ड्रामो हिकु बहितरीनु मोड़ ते पुॼी वियो आहे। ड्रामे में जेको आहे दोस्तो, हिकु त हाणे कुझु नवे अदाकारनि जी एंट्री बि थियण वारी आहे। हेॾां क़ासिम जेको किन कयूं वेठो आहे, हसीना बेगम खे ब्लैकमेल करे रहियो आहे। इहो त कोन भलो कमु कयो आहे, पर हसीना बेगम बि वॾी शातिर आहे। क़ासिम खे लालच त ॾींदी, लालच इहा क़ासिम खे माराईंदी, जंहिंमें बाद में सावण वाराणी क़ासिम खे पकिड़े खंभे खणी वेंदा, सिधो चाकर ख़ान जे क़दमनि में उछलाईंदा ऐं चाकर ख़ान पोइ मसइले खे हल कंदो। फ़िलहालु इहो मसइलो ईअं ई टंगियो पियो हूंदो, घटि में घटि 10-15 किस्तनि ताईं इहो मसइलो क़तल वारो जेको सिकू जो भाउ मारिजी वियो वलू, इहो क्लियर न थी सघंदो। 10 किस्तां या 15 किस्तनि ताईं इहा झिग झिगां पई हलंदी। तव्हां ऐं असां पिया इन खे ॾिसंदासीं, इंजॉय कंदासीं। दोस्तो जे अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻे त महिरबानी करे शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ऐं फेसबुक पेज खे ज़रूरु सब्सक्राइब ऐं फॉलो कंदा। अगरि अपडेट तव्हांखे अञा बहितरीनु लॻी आहे त हिन वीडियो खे लाइक करे हिकिड़ो सुठो प्यारो कॉमेडी बि करे छॾींदा ऐं अॻिते शेयर करे छॾींदा। अल्लाह हाफ़िज़।